तो अॼु असीं अव्हांखे ॾेखारींदासीं त असांजी सिंध जे अंदरि जेके नंढा नंढा शहर आहिनि उन में वॾो वॾो टैलेंट कीअं विखरियो पियो आहे ऐं असांजी सिंध जा जेके सियासतदान रियासतदान जेके आहिनि उहे उन टैलेंट तरफ़ ध्यानु नथा ॾियनि ऐं उहो टैलेंट कीअं विखरियो पियो आहे ऐं जेको दर दर जा जेका खाइण ते मजबूर आहे कॾहिं कराची पिया रहनि त कॾहिं इस्लामाबाद पंहिंजे जेको सो रोज़ी रोटी लाइ त असां वटि हिकिड़ी अहम शख़्सियत जेका नंढड़े ॻोठ सां तालुक़ु रखंदड़ आहे साईं ख़ुदि पंहिंजो प्रोफाइल अची हिते ॿुधाईंदा त आऊं साईं जिन खे गुज़ारिश कंदुसि त हू केवलराम जे स्टूडियो में अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि खेमशीराम सागर खे आऊं गुज़ारिश कंदुसि त हू अचनि असांजे प्रोग्राम में तशरीफ़ आणनि साईं जे लाइ ज़ोरदार तारीफ़ कनि असां पंहिंजे केवलराम उदासी जे स्टूडियो में अचण जे महिरबानी तव्हांजी जेको तव्हां असांखे जेको सन कंपनी में जेको सो तव्हां इनवाइट कयो प्यारा दोस्तो ही अज़ीम शख़्सियत तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन जो नालो खेमशीराम सागर आहे ऐं जेको सो बिल्कुलु ख़ासि मां हिन जो जेको सो तालुक़ु आहे सीमा फार्म में साईं जिन जो ॻोठ आहे ऐं आउं गुज़ारिश कंदुसि त साईं पंहिंजे ॿारोतनि जे बारे में असांखे कुझु ॿुधाए मुंहिंजो नालो जेको आहे सो असां जेको आहे सो तिरमल हिल साइड समर रोड में रिहाइश आहे असांजी ऐं बसि वक़्तु ऐं हालातनि जे हिसाब सां इंसानु जेको बसि चाहींदो आहे उहो थी वेंदो। अच्छा खेमशीराम साहब तव्हां जेको सो तव्हां टिनि शोबनि सां तालुक़ु रखंदा आहियो जंहिंसां असां ॿुधो आहे तव्हां हिकिड़ा सुठा डांसर बि आहियो माशाल्लाह तमामु बहितरीनु बसि डांसर जी ॻाल्हि इहो आहे त असां अक्सर करे जेको आहे सो फिल्मूं ॾिसंदा हुआसीं ड्रामा ॾिसंदा हुआसीं उन हिसाब सां जेको डांसिंग थींदी हुई हिन हिसाब सां पोइ असां पाण माना उन हिसाब सां लहजो अंदाज़ जीअं ॿार रांदि चवंदा सिखंदा आहिनि न इन हिसाब सां असां बि जेको आहे सो इहो थोरा घणो टैलेंट कयोसीं त पर आस्ते आस्ते मतिलबु थोरा घणो मामूली इहो करे वठंदा आहियूं असां इहो ॿुधो आहे तव्हां पंहिंजे ॻोठ में मतिलबु हिकिड़ो